के संग ब्राइड एंड ग्रूम के लिए चुनिए बेस्ट पार्लर, ड्रीम ड्राई फॉर मेन एंड वुमेन। Dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. There's a time that I remember when I did not know no pain. When I believed in forever, everything would stay the same. Now my heart feels like December. Will somebody say your name? Cause I can't reach out to call you, but I know I will one day. Hey, everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey, everything will be alright. Go and raise your voice and say, hey, here's to the ones that we got. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. There's a time that I remembered when I never felt so lost. When I felt like all the hatred was too powerful to stop. Ooh, yeah. Now my heart feels like an ember, and it's lighting up the dark. I'll carry these torches for ya, that you know I'll never drop. Yeah. Everybody hurts sometimes. Everybody hurts someday. Hey, hey. Everything will be alright. Go and raise your voice and say, hey, here's to the ones that we got. Oh. Cheers to the wish you were here, but you're not. Cause the dreams bring back all the memories of everything we've been through. Toast to the ones here today. Toast to the ones that we lost on the way. Cause the dreams bring back all the memories. And the memories bring back you. Memories bring back you. Memories bring back you. Yeah, yeah, yeah. Yeah, 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 yeah. Memories bring back you. अंत था कयूं, शुरू माना ख़त्म था कयूं। वरी सुभाणे असांजो सिंधी समाज जा 16 संस्कार एपिसोड ॿियों। सुभाणे सभु नवा महिमान ईंदा, तव्हां बि सभु जुड़िजो। तव्हांजा जेके दोस्त यार मिट माइट हुजनि उन्हनि खे बि इहा लिंक शेयर कजो।
मां सभी खां पहिरियों अॼु असांजे विच में जेके प्रोफेसर डॉक्टर संतोष जी मोटानी जी आया, उन्हनि पंहिंजे एॾे माना रोज़ 4 खां 5 कलाक वेबिनार जे मथां ॿारनि खे सेखारींदा आहिनि। उन्हनि खे माना सेखारण खां पोइ बि अॼु असांखे समाज लाइ टाइम ॾिनो अथई ऐं सिंधी समाज जा जेके 16 संस्कारनि मां जेके पहिरियां 6 आहे उनजे बारे में एकदमि डीपली जेको असां कॾहिं ॿुधो बि कान हो उहो असांखे ॿुधाइनि। मां उन्हनि खां धन्यवाद थो कयां। ऐं दीदी असांजी जेकी प्रोफेसर सरिता शर्मा जी आहे, मां त सभिनी खां पहिरियों तव्हांखे सैल्यूट थो कयां। अॼु जेतिरी सुबुह खां वठी महिनत करे इहा हिकु चाह हुई तव्हांखे राह ॾेखारी ऐं असांखे तव्हांजो आशीर्वाद तव्हां ॾिनो, त मां तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां। हाणे वरी ॿिए दफ़े कॾहिं घुराईंदोमांव त एकदमि मस्तु एकदमि टेंशन फ्री थी करे अचिजो। बिल्कुलु बिना के रुकावट जे फटाफट असली क्लिक करे पहुची वञो। यस, असांजा प्रदीप महाराज जेके असांजे देवलाली नासिक रोड सॼे जिले खे सर्विस ॾींदा आहिनि। ऐं मां हिकु ॻाल्हि अञा चवंदुसि, महाराज माना कोरोना काल जे अंदरि हितां खां 70 किलोमीटर परते वञी करे असांजे सिंधी समाज जे माण्हुनि जा कार्यक्रम कया अथव। इहा हिकु हूंदी आहे हिकु चाहत, उहा बि ही चई था सघनि भई कोरोना आहे आई विल नॉट कम, पर न हितां खां विया आहिनि उते संगमनेर लोनी अलाए किथे किथे विया आहिनि, पर उन्हनि आत्माउनि खे उन्हनि जी शांतीअ लाइ उन्हनि कार्यक्रम कयो आहे। मां उन्हनि जी बि ॾाढी महिरबानी ऐं थैंक यू। अॼु असांजे कार्यक्रम जे आहे कार्यक्रम जे अंदरि आया, धन्यवाद महाराज जी। असांजे बुज़ुर्ग डॉक्टर चुनीलाल जी ऐं जेके रिटायर सीनियर लेक्चरर ऐं केरु चवंदा असांजा डॉक्टर साहिब 80 साल जा। डॉक्टर साहिब पंहिंजे पाण खे 80 साल न सम्झायो, 80 साल पंहिंजे पाण खे कोठाए करे असांखे त शर्म करायो। तव्हां असांखां बि जवान आहियो, असांखां बि तव्हां ॻाल्हाइण जे अंदरि जेकी तव्हांजे हिन जे अंदरि ताक़त आहे थैंक यू बि सुठी आहे ऐं तव्हांखे ॾिसी करे असांखे ताक़त ईंदी। त पंहिंजे पाण खे 80 साल न सम्झो, तव्हां अञा असांजे लाइ हिकु जोत आहियो। तव्हांजे जोत जे अंदरि रही करे असांखे तव्हां मां चङो सिखणो आहे। तव्हां अञा नौजवान आहियो, तव्हां नौजवान रहंदासीं त असां पंहिंजे पाण खे ॿार कोठाईंदासीं। त तव्हांखे बि तव्हां अहिड़ो वक़्तु कढी करे सुठी जानकारी तव्हांजे साउथ साइड जी ॾिनी, मां तव्हांजा इन लाइ शुक्रानो थो मञां। ॿियो असांजी दीदी माना ऑल इन वन, जब चाहिए पेंटिंग कर लो, जब चाहिए कविता सुन लो और थक गए तो डांस कर लो। दीदी तव्हांजो बि स्वागत बि आहे ऐं तव्हांजी बि महिरबानी, तव्हां असांजे इन कार्यक्रम में आयो ऐं तव्हांजे लाइ डिमांड आयो आहे भई रोज़ घुरायो। थैंक यू पर दीदी हिकु शामपन हूंदो आहे, हिकु माण्हू जी चाहत हूंदी आहे जंहिंखे ॾिसी करे ॾिसो असांजी वॾी दीदी बि आई, ॾिसो हेॾी कलाक ॾेढ कलाक है न। इट इज़ असांखे संघर्ष करणु सेखारे थो भई तव्हांखे संघर्ष करो, किथे बि तव्हां न हारियो, हिकु ॾींहुं सफलता तव्हांखे मिलणी आहे। दादा जेके असांजा चुनीलाल जी आहिनि उहो अॼु हिन उमिरि जे अंदरि हुननि जो आवाज़ु न त 80 साल जे अंदरि सिधो चई भई रतन मां त ॻाल्हाए नथो सघां, पर इहा चाहत आहे उनजी समाज लाइ भई जेको उन्हनि सिखियो आहे उहो अॻियां सेखारिणो आहे। असां जेतिरो ॾींदासीं ओतिरो वधंदो, जेतिरो रखंदासीं या जेतिरो ढकंदासीं ओतिरो ख़राबु थींदो। मां हिन जे बारे में हिकु स्टोरी आहे सुभाणे ॿुधाईंदुसि, ॾाढी सुठी स्टोरी आहे दीदी। तव्हांजो बि धन्यवाद। ऐं जेके असांजा श्रोता ॿुधनि था ऐं असांजी टीम जेकी रुद्राक्ष टीम आहे उन्हनि जो बि मां महिरबानी। असां सां गॾु जेको हिते असांजो स्कूल जो स्टाफ आहे उन्हनि खे बि मां उन्हनि जो बि शुक्रिया थो कयां। ऐं मां तव्हां सभिनि खे हिकु दफ़ो असांजे शहर नासिक जिते गंगा नदी वहंदी आहे, जिते वनी देवी आहे, जिते सोमेश्वर आहे, उते अचो। ऐं उते अचण खां पोइ मूंखे फ़ोन कयो, मां तव्हांखे वठी ईंदुसि। असांजे स्कूल जे अंदरि तव्हां पेर घुमायो, असांजे ॿारनि खे आशीर्वाद ॾियो, असांखे आशीर्वाद ॾियो। ऐं अॼु जो कार्यक्रम हिते ई ख़तमु कयूं था। जे सुभाणे जो पोस्टर तयारु हुजे त पवन जी उहो ॾेखारियो वञे। ऐं सभिनि खे हिकु दफ़ो वरी जय झूलेलाल। ॿेड़ा पार आयो लाल सभई चओ झूलेलाल, विदाई पार सभई शाहूकार। दीदी मर्सिडीज़ तव्हांजे तरफ़ां, तव्हां भॻवान खे चओ सुभाणे ताईं अची वेंदी शायदि। सही में
तव्हांजे मुंहं में खंडु पए ऐं तव्हां जेको चयो उहो सभु अखर सची निकिरनि ऐं सभिनि खे हिकु दफ़ो धन्यवाद ऐं आयोलाल सभिनी जो झूलेलाल। सुभाणे जो पोस्टर हुजे त रिलीज़ कयो। घणो ई कुझु सिखण लाइ मिलियो अॼु। शादी की खुशियों के रंग ड्रीम ड्राई के संग ब्राइड एंड ग्रूम के लिए चुनिए बेस्ट पार्लर ड्रीम ड्राई फॉर मेन एंड वुमेन।